अस्सलाम वालेकुम वतन वासियो। एज़ अ टीचर तव्हां सभिनीनि मुंहिंजे जेके बि वतन वासी आहिनि, जेके बि सिंध वासी आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त सर्दी तमामु घणी वधी वई आहे। सर्दी तमामु घणी वधी वई आहे। पंहिंजे गुलनि जड़नि ॿारड़नि जो इलाही 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 सारो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे पौधनि जो, पंहिंजे ॿुढड़नि जो, पंहिंजे आस पास में जेके बि रहनि था मज़लूम मिसकिन, उन्हनि सभिनीनि जो ख़्यालु रखो। पर स्पेशली एज़ अ टीचर ऐं तव्हां सभिनीनि खे रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजे ॿारड़नि जो इलाही ख़्यालु रखो, जेके असांजे मुस्तक़बिल जा महिमान आहिनि। ऐं हिन दौर में महांगाई तमामु घणी आहे, जो असांजा ॿचिड़ा बीमार थींदा त उहो प्रॉब्लम कंहिंजे लाइ थींदो, त पेरेंट्स जे लाइ थींदो। ठीकु आहे। ऐं जेको असांजा नंढड़ा गुलनि जहिड़ा प्यारा प्यारा ॿार आहिनि, त स्पेशली ऐं उन्हनि जे अमड़नि खे रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजे ॿारड़नि खे स्वेटर, टोपी, जैकेट, सॉक्स वग़ैरह, शाल, जेको कुझु आहे उहो पाराए तयारु करे स्कूल मोकिलियो। त हीअ जेके अॼु जो ॿारु आहे, जेको सुभाणे जो महिमान आहे, उन्हनि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो स्पेशली माउनि जे हथ में आहे। ऐं उन्हनि जो ख़्यालु रखणु असांजे बच्चनि जो बाबा बि ख़्यालु रखंदा आहिनि, पर जेके असांजी अमड़ियूं आहिनि न, उहे तमामु घणो पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदियूं आहिनि त जीअं हू पंहिंजे स्कूल में वञनि ऐं आसानी सां इल्मु हासिलु करे सघनि ऐं हिन सर्दीअ में जेके बि बीमारियूं थींदियूं आहिनि उन्हनि खां बची सघनि ऐं हू वधि खां वधि पंहिंजे पढ़ाईअ ते तवजो ॾियनि। इन जे सां छा थींदो त जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे बि आसानी थींदी ऐं असांजी जेका डेली बेसिस जी अटेंडेंस आहे उन जी बि उस्तादनि खे बि आसानी थींदी ऐं असांजे ॿार जो जेको पढ़ाईअ जो हले थो प्रोसेस, उन में बि उन्हनि सां को बि प्रॉब्लम कोन थींदो। ऐं इन जॻह ते ख़्यालु कंहिंखे रखिणो आहे, ख़ासि तौर ते जेके नंढड़नि ॿारनि जा पेरेंट्स आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त प्लीज़ इलाही सारो हुन सर्दी में पंहिंजे बच्चनि जो ख़्यालु रखो, त जीअं हू आसानीअ सां पंहिंजो कोर्स बि मुकमल करे सघनि ऐं आसानीअ सां पढ़ी बि सघनि ऐं पंहिंजो बि ख़्यालु रखी सघनि। अगरि जो हू बीमार हूंदा त प्रॉब्लम सुभाणे असां सभिनीनि जे लाइ थींदा। जेके प्रॉब्लम असांजे बच्चनि सां थींदा उहे उन्हनि जे माइटनि सां बि थींदा ऐं स्पेशली जेके असां उन्हनि जा उस्ताद आहियूं उन्हनि सां बि प्रॉब्लम थींदा। त आउं उमेदु कयां थी त तव्हां मुंहिंजे हिन गुज़ारिश ते, मुंहिंजे हिन रिक्वेस्ट ते तव्हां तवजो ॾींदा ऐं पंहिंजे ॿचिड़नि जो ऐं स्कूल अचण वारा जेके बि असांजा नंढड़ा पितकड़ा गुलनि जहिड़ा प्यारा प्यारा ॿार आहिनि, उन्हनि जो ख़ासि तौर ते तव्हां सभु ख़्यालु रखंदा। वॾी महिरबानी।